कराची खां ब्यूरो चीफ अकबर सिंधी की रिपोर्ट मुताबिक सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वफ़ाक़ी मुहतसिब आला नवीद कामरान बलोच सां वज़ीर आला हाउस में मुलाक़ात कई, जंहिंमें अवामी शिकायतुनि के निज़ाम के वधीक मज़बूत ऐं असराइतो बनाइण, वफ़ाक़ी मुहतसिब ऐं सिंध हुकूमत विच में इदारे सहकार वधाइण, सिंध में वधीक रीजनल ऐं सब रीजनल ऑफिसूं क़ाइमु करण, ऑनलाइन शिकायतुनि वारे निज़ाम के ॻंढण, शहरियुनि खे तेज़ शफ़ाफ़ ऐं बिना फीस रिलीफ फ़राहम करण, शिकायतुनि जे बर वक़्त अज़ाले ऐं इदारनि विच में राबतनि खे बहितर बनाइण लाइ गॾियल कदम खणण ऐं हिकमत अमलीअ ते ज़ोर ॾिनो वियो। ॿिन्ही धुरियुनि इत्तेफ़ाक़ कयो त अवाम खे बहितर सहूलियतूं ऐं शिकायतूं जो तकिड़ो हल मुहैया करण लाइ ताउन जारी रखियो वेंदो। मुलाक़ात दौरान अवामी शिकायतुनि जे हल में शफ़ाफ़ियत ऐं रसाई वधाइण लाइ अमली कदमनि खे बहस कयो वियो। वफ़ाक़ी इदारनि ऐं सूबाई हुकूमत जे विच में राबतनि खे मज़बूत करण लाइ नए मैकेनिज़्म ते गौर कयो वियो। शहरियुनि जे रिलीफ लाइ गॾियल निगरानीअ ऐं राबते जे निज़ाम खे वधीक असराइतो बनाइण ते ज़ोर ॾिनो वियो। गॾोगॾु शिकायतुनि जे तेज़ ऐं शफ़ाफ़ अज़ाले लाइ इदारनि में बहितर हम आहंगी क़ाइमु करण ते पिणु बहस कयो वियो।